घर जी रिहायशी 27 सालनि जी हसीना जेका ॿिन्ही हथनि खां पैदाइशी माज़ूर हुअण बावजूद हिम्मत हौसले ऐं जुरत जो बेमिसाल नमूनो बणिजी साम्हूं आई आहे। मिठी जे हिक नंढे ॻोठ जी रिहायशी हसीना कखाए घर में जंहिंमें न भितियूं आहिनि न ई दरवाज़ा पट ते वेही ॿारनि खे पढ़ाए रही आहे इन अज़म सां त हिन माज़ूरी खे कॾहिं बि पंहिंजी कमज़ोरी न सम्झियो आहे। जज़्बो ई पैदा थियो त ॿारनि खे पढ़ाईंदियूं घरे पढ़ाईंदियूं पोइ मुंहिंजे भाउ चई तोखे लांडकी ठाराए 4 साल थिया पढ़ाईंदियूं पहिरीं खां 5 क्लास ताईं। हसीना ॻोठ जी ॿारनि खे न सिर्फ़ मुफ़्त तालीम ॾेई रही आहे पर तालीम सां गॾोगॾु सिलाई ऐं भर्त बि सेखारींदी आहे ऐं इन समूरनि कमनि जी हूअ का बि उजरत न वठंदी आहे बल्कि इहे समूरा कम हू पाण बि वॾी महारत सां कंदी आहे। हसीना ॿारनि खे पढ़ाइण खां पोइ जॾहिं घर वापसि ईंदी आहे त घर जे कमनि कारनि में बि हूअ भरपूर हिसो वठंदी आहे। सिंध जे बहिराणनि वारनि इलाइक़नि में जिते तालीम ते का ख़ासि तवजा नथी ॾिनी वञे उते हसीना जी भाउ हसीना खे 8वीं क्लास ताईं तालीम ॾियारे इहा ॻाल्हि ग़लति साबित करे छॾी आहे। अहिड़ियूं केतिरियूं ई औरतूं आहिनि जेके हसीना जियां पुरअज़म ऐं हौसले जूं मालिक आहिनि पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़ी औरतुनि ऐं उन जे कम खे सराहियो वञे। नौमिता गुल, पाकिस्तान टेलीविजन न्यूज़।